मटियारी ज़िले के न्यू सैदाबाद थाने जो SHO 20,000 रुपया रिश्वत वठंदे मैजिस्ट्रेट की मौजूदगी में एंटी करप्शन पुलिस हथां गिरफ्तार। तफ़सीलन मूजिब न्यू सैदाबाद थाने से मुक़र्रर थियल SHO नसरुल्ला हालेपोटो मंशूआत के केस में घुर्बल जवाबदार के न मिलण ते जवाबदार के पुट मोहम्मद सुमार सुबह पोटो के बिला जवाब हिरासत में वठी थाने ते विहारियो। एक शख्स सामी मेमण पारा नौजवान की आज़ादी लाइ SHO न्यू सैदाबाद नसरुल्ला हालेपोटो के 20,000 कैश पैसा दिना ऐं एब्ज़े में पकड़ियल नौजवान मोहम्मद सुमार सोभाचू के खांस आज़ाद करायो। फरियादी सामी मेमण की शिकायत ते एंटी करप्शन के ज़िले ऑफिसर शाहिद शाहानी सां सिविल जज न्यू सैदाबाद सां गॾु थाने ते छापो हणी रिश्वत की रक़म समेत SHO न्यू सैदाबाद नसरुल्ला हालेपोटो खे गिरफ्तार कयो आहे ऐं खेसि पाण सां गॾु खणी विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।